मेहर SHO मेहर असगर शाह तरफ़ां पंहिंजी वर्दी जो ग़लत इस्तेमाल करण ऐं मेहर बार जे सदर अली असगर पतोजो जे घर मां थियल चोरी जी FIR दाख़िल न करण ऐं वकीलनि सां दादागीरी ख़िलाफ़ अॼु मेहर बार पारां अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सदर एडवोकेट अब्दुल ख़ालिक बुघियो, मेहर बार जे सदर एडवोकेट अली असगर पतोजो, जनरल सेक्रेटरी एडवोकेट मुनवर अली जतोई ऐं ॿियनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त SHO सेक्शन अली असगर शाह जे अचण सां मेहर में ॾोहर में इज़ाफ़ो थियो आहे। हुननि वधीक चयो त मेहर बार जे सदर एडवोकेट अली असगर पतोजो जे घर मां थियल चोरी में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ FIR कटण खां खुतो जवाबु ॾियणु ऐं इन मौक़े ते हुननि वधीक चयो त हिन करप्ट SHO खे अली असगर शाह मथां AB 22 जूं अदालतूं हुकुम ते FIR पिणु दाख़िल आहिनि, पोइ बि हिन ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी आहे। हुननि मुतालबो कयो त जेसिताईं SHO असगर शाह बदिली नथो कयो वञे ऐं हुन जे ख़िलाफ़ कार्रवाई नथी कई वञे तेसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। असांजो मुतालबो इहो आहे त असांजे बार जो जेको सदर आहे अली असगर पतोजो साहब ऐं उन्हनि सां मसइलो थियो, हू जॾहिं उते विया त उते हुननि सां हुननि तमामु घणी मिसबिहेव कयो आहे ऐं हिकिड़ो जेको वाक़ियो थियो आहे हुन जी FIR कटण खां पोइ वरी उन्हनि खे गिरफ़्तार कयो अथऊं। उन जवाबदारनि खे जो जवाबदार आया आहिनि त वरी रहंदो उन्हनि जवाबदारनि जी FIR वरी जेको आहे सो अली असगर पतोजो साहब जे भाइटनि ते वरी FIR कई वई आहे ऐं उहा कूड़ी FIR कई वई आहे। उन FIR जो जेको टाइम आहे त उहे जेके धकी आहिनि उहे धकी मेडिकल लाइ विया आहिनि, उते उनजो जेको टाइम आहे उहो टाइम आहे 8:55 त हिन वरी 9 वॻे जेको आहे सो पंहिंजो FIR कटी आहे। हाणे 5 मिंटनि में घाई मैसर ऐं PS मेयर जो जेको मुफ़ासिलो आहे, डिस्टेंस आहे, छा 5 मिंटनि में जेको आहे उहो उते करे उन खां पोइ वरी ईंदा। हिकिड़ी कूड़ी FIR दाख़िल कई वई आहे ऐं हीअ जेको SHO आहे, SHO जी जेका मौजूदगी आहे आवाम जे लाइ तमामु वॾो आज़ार आहे। अमन जी सूरत हाल इहा आहे त कंहिं बि माण्हूअ जी इज़त महफ़ूज़ कान्हे। जेको माण्हू रोड ते निकिरे थो मोटरसाइकिल वही, दुकाननि मां फुर, घरनि मां फुर, ऐं हे कोर्टुनि जी इज़त कोन थो करे। ऐं असां त चऊं था त अलाए SP साहब हिन खे हींअर ताईं हटाए छो नथो, हिन में कहिड़ो इंट्रस्ट आहे SP साहब जो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।